जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम। मौसम के हवाले से इबरत वेदर न्यूज़ में ग़ुलाम हुसैन ख़ास के लिए अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध में बरसात जो सिलसिलो जारी है। सिंध ऐं बलूचिस्तान में वसकारा थिया आहिनि। कराची में जेका बरसात पई है उहा जेका बरसात रिकॉर्ड कई आहे उहा कुझु हिन रीत आहे त DH फेज़ 2 एक्सटेंशन में 23 मिलीमीटर बरसात जेका रिकॉर्ड कई वई, जॾहिं त कराची CU ते 7.6 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। DH फेज़ 6 ते 11.5 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। DH फेज़ 8 ते 9.6 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। सरजानी टाउन में 6.4 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। सईदी टाउन में 5.1 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई, जॾहिं त मलीर में 6.3 मिलीमीटर रिकॉर्ड कई। लियाकताबाद में 6.9 मिलीमीटर, नॉर्थ नाज़माबाद में 3.3 मिलीमीटर, बल्दिया टाउन में 2.8 मिलीमीटर, कराची एयरपोर्ट ते 5 मिलीमीटर, क्यामाड़ी फैसलाबाद फैसल टाउन में 8 मिलीमीटर, मसरूर यूनिवर्सिटी में 5 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। सईदी टाउन में 3 मिलीमीटर, जना टर्मिनल ते 1.4 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड हुई। अहिड़ी तरह हैदराबाद में भी गजगोड़ ऐं खेवण सां बरसात जा वसकारा थिया आहिनि। कराची समेत अरबी समुंड के इलाइक़नि में, सिंध के अक्सरियत इलाइक़नि में बरसात पई आहे। थरपारकर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात पई आहे। बरसात दौरान विझ किरण सबबि 3 ॼणा जेको फोत थी विया आहिनि ऐं जॾहिं त हिकु हंधि ते खेवण किरण सबबि कुझु ॿकरियूं बि मरी वियूं आहिनि। अहिड़ीअ तरह सिंध में बरसात जो सिलसिलो जारी आहे। इबरत जे नाज़रीन खे असां ॿुधायो त बलूचिस्तान ऐं सिंध में बरसात जो सिलसिलो जारी रहंदो, त अॼु बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जा वसकारा जारी आहिनि, सिंध समेत बलूचिस्तान में, जॾहिं त थरपारकर ऐं अरबी समुंड में बरसात जो सिलसिलो जारी आहे। बलूचिस्तान के अक्सरियत इलाइक़नि में, जंहिंमें खुजदार, कलात, कोयटिया समेत उन्हनि में वसकारा तेज़ जारी आहिनि, ॻड़ा बि पिया आहिनि। जॾहिं त सिंध में कराची डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न, मीरपुर ख़ास डिवीज़न, शहीद बेनज़ीराबाद नवाबशाह डिवीज़न, मीरपुर ख़ास डिवीज़न के थरपारकर, उमरकोट, अछड़ोथर, सांगड़ में बरसात पई है। नवाबशाह, शहीद बेनज़ीराबाद में बरसात पई है। सखर ऐं लाड़कानी डिवीज़न में भी मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसात जा अञा इम्कान वधी रहिया आहिनि। मौसम जो फ़िलहाल इबरत वेदर न्यूज़ में अपडेट अव्हां ताईं पहुचाईसीं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।